मो न को वार पटण ॾींदो न इहो वज़ीफ़ो पूरो थींदो। कीअं थी कयां भला ॿियो को वज़ीफ़ो ॾिसां थी। माई वज़ीरा खे अहिड़ो त बेवकूफ़ कयां जीअं ओठो हिनखे पातर हणी करे हिन घर में ॿधी छॾे। पोइ हिनखे ख़बर पवंदी त शानीशिर अञा हाणे शुरू कयो आहे। जेकर का औरत चाहे त उनजो मुड़ुसु उनजी मुठीअ में अचे ऐं उनजी हर ॻाल्हि ते यकीन करे ऐं ज़ाल जे इशारनि ते उथे वेह त अधु राति जो इहो मंतर मुड़ुस जे मथां पढ़णो आहे। हीउ मंतर सही आहे। जेकॾहिं ओठो मुंहिंजे चए चवण में लॻी वियो ऐं मुंहिंजी हर ॻाल्हि मञणु लॻो ऐं मुंहिंजे इशारनि ते उथण वेहण लॻो त पोइ इन मुई निभागी रन खे मां इन घर मां धिका ॾेई कढाए सघां थी। लॻे थो इहो ई मंतर पढ़णो पवंदो। हा, इहो ई मंतर पढ़णो पवंदो। मंतर पढ़ण जो तरीक़ो इहो वज़ीफ़ो ॾुखियो न आहे। अॼु राति ओठे जे मथां इहो ई वज़ीफ़ो थी पढ़ां। माई ही छा पई पढ़ी? दुआन जी किताब आहे। दुआ बि यादि कया। हेॾे कर ॾिसां त सही। पर हेठि माई जॾहिं तूं निमाज़ पढ़ी कोन त तूं दुआऊं यादि करे छा कंदीअ? पहिरियां तूं निमाज़ पढ़णु शुरू कर, पोइ तोखे हीअ दुआउनि जी किताब मां तोखे ॾींदसि। निभागी कंहिं जाइ जी निमाज़ त पढ़ंदी न आहे, आई आहे वॾी दुआऊं यादि करे पढ़ण वारी। मां न बाक़ी इहो मुंहिंजो किताब इन माई खे चरियो ज़रूरु कंदो। तमामु जल्द ओठो वञी करे इन माई खे गिदो मदर छॾींदो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।